नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं कुटी, सॻड़े जी कुटी जेका महादेव जे सॻड़े ते तयारु थींदी आहे। जूअर जी कुटी उहा असां तयारु कंदासीं। ॾिसो मां कीअं तयारु कई आहे, तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। सॻड़े ते तयारु थींदी आहे प्रसाद। ग्राम गुड़, 400 ग्राम अटो जूअर जो, ऐं हे आहे असांजो गिहु। इन में असां 200 ग्राम असांजो गिहु खपंदो। ॾिसो इन में असां हे आहे असांजो अटो कुटीअ जो तयारु करण लाइ जूअर जो। इन में असां गिहु विझंदासीं आहिस्ते आहिस्ते करे, विधोसीं इनखे असां मोड़ ॾींदासीं जीअं इन जी मुठी तयारु थी वञे। ॾिसो इन जी मुठी तयारु थी वई आहे त गिहु इन जो परफेक्ट आहे। ॾिठो इन में असां गिहु विधोसीं, इहो असांजो ॿियो गिहु बची पियो आहे। इन सां असां हिन जा ढोढा पचाईंदा। हाणे असां इन सां अटो ॻोहींदा। ॾिसो असां केतिरो पाणी खपे थो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। चङी तरह सां इन जो असां सुठे नमूने जो असां अटो ॻोहींदासीं। हिकु चाणी खणी इन जा असां ढोढा पचाईंदा। सिंधीअ में असां इनखे ढोढा चवंदा आहियूं, जूअर जा ढोढा। इन में असांखे तक़रीबन 2 कप असांजा पाणीअ जा, इन में 400 ग्राम असांजो पाणी असांजो इन में खपी वियो आहे। इनखे चङी तरह स्मूथ कंदासीं असां। इनखे ॾिसो त हिकु हिकु चाणी खणी करे असां इनखे लसो कंदा। ॾिसो असांजो नरम थी चुको आहे। इन में सभु पाणी असांजो जूअर जे अटे में तमामु घणो खपंदो आहे। 400 ग्राम इन में असांजो पाणी खपे। हिकु असांजी चाणी खणी करे इनखे असां हाणे इन जो ढोढो पचाईंदा। असां कीअं ढोढो पचाईंदा, इहो गिहु असांजो जेको बची पियो हुयो असां इन सां हिन जा ढोढा पचाईंदा। तए खे असां स्मूथ कंदासीं, थोरो गिहु हणी करे असां इनखे वरी ॿीहर असां इनखे कपिड़े सां उघी करे, ॾिठव तव्हां कीअं ॿीहर गिहु हयमि। हाणे असां इनखे हथ सां थोरो वॾो कयोसीं। हीअ हूंदी आहे थालीअ ते असां इनखे उथलाईंदासीं। जीअं हिकु पासो असांजो हल्को पची चुको त ॿीहर असां इनखे हथ सां इनखे पचाईंदा वेंदासीं। तव्हां इनखे छापड़ सां बि तव्हां ईअं हथ सां न करे सघो त छापड़ सां बि तव्हां पचाए सघो था, जीअं तव्हांखे पचाइणु अचनि। हीअ बि असां आसान तरीक़ो आहे, असां ईअं पचाईंदा आहियूं। ॾिसो इनखे असां हिकु हिकु ढोढे खे असां पचाईंदासीं। इन में गिहु विझंदासीं जीअं सॉफ्ट थी वञे, सुठे नमूने असांजो ढोढो पची वञे। ॿीहर बि असां इनखे थालीअ ते उथलाईंदा। जेतिरा दफ़ा इनखे असां उथलाईंदासीं थालीअ सां, खुरपीअ सां न भञी पवंदो असांजो ढोढो। ऐं ढोढो घणो सोक न हुजणु घुरिजे, क्रिस्पी न हुजे, नरम हुजे। जीअं असां इन जी कुटी तयारु कयूं, हथ सां गरम 1 मिंट असां रखी करे रेस्ट कराए तेसिताईं असां हिकु ढोढो विझंदासीं। पोइ असां इन कुटीअ खे ॾिसो कीअं असां इनखे ॾिसो कीअं असां इन जी कुटी कईसीं। हिकु ढोढे जी मां तव्हांखे ॾेखारियमि, ॿिए ढोढे जी मां तव्हांखे ॾेखारींदमि। ईअं करे टोटल 400 ग्राम ते असांजा टोटल 7 ढोढा पचिया असांजा। यानी कि सिंधीअ में अधु किलो असां इन जो अटो असां खयो हुयोसीं कुटी तयारु करण जे लाइ। ऐं असां 200 ग्राम असां खयो हुयोसीं गुड़, ऐं 200 ग्राम असांजो गिहु। इन जी असां कुटी तयारु कई आहे जेका महादेव जे सॻड़े ते तयारु थींदी आहे। जनवरीअ में ऐं डिसंबर में सॻड़ो छोड़ींदा आहिनि, कुटी तयारु कंदा आहिनि। तव्हां ॾिसो, तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां कीअं तयारु कंदा हो, मूंखे कमेंट कयो। तव्हांजी कीअं कुटी तयारु थिए, हिन में महिनत हूंदी आहे। मां तव्हांजे लाइ एतिरी महिनत कई आहे। असां सॻड़ो न छोड़ींदा आहियूं, तव्हांजे लाइ मां इहा कुटी तयारु कई आहे। ॾिसो कीअं मुंहिंजी तयारु थी चुकी आहे। मां ढोढनि खे हथ सां भोरियो आहे, उन जी कुटी तयारु कई आहे। तव्हां जूसर सां बि करे सघो था। ॾिसो इहो थोरो गिहु असांजो बची चुको आहे 200 ग्राम मां। हिन में असां पाणी विझंदासीं, 1/2 कप असां हिन में पाणी विझंदासीं गुड़ तयारु करण लाइ। जेको असां गुड़ कुटे करे असां रखियो हुयोसीं, हे असांजो गुड़ आहे। इन जी असां चाश पचाईंदासीं। ॾिसो मां कीअं चाश पचायां थी। इन जो कलर पहिरियों थोरो ब्लैक थी वेंदो आहे, पोइ इन जो ख़ूबसूरत कलर थी वेंदो आहे ब्राउन ख़ूबसूरत कलर। ॾिसो इन जो गुड़ असांजो तयारु थिए थो। मां तव्हांखे ॾेखारींदमि कीअं तयारु थियो। पहिरियों असां कुटीअ खे तयारु कंदासीं, पोइ इन जो असां चाश पचाईंदासीं गुड़ जी। जीअं गुड़ गरम गरम असां इन जे मथां विझूं, पोइ इनखे कुटी असांजी तयारु थी वञे। टेस्टी ऐं यमी इहा आहे महादेव जे सॻड़े जी कुटी।
ॾिसो असांजो गुड़ कीअं तयारु जल्दी में तयारु थी वेंदो आहे। गैस असां मीडियम गैस असां रखी आहे। ॾिसो हीअ कीअं गुड़ असांजो तयारु थियो। आङुर जी हिन सां ॾिसंदासीं चिप चिप लॻंदी आहे हथ आङुर खे, त पोइ सम्झी वेंदा आहियूं त असांजो गुड़ तयारु थी चुको आहे। तव्हांखे ख़बर पाण खे पइजी वेंदी, गजु थी वेंदी। ॾिसो मां हिन में गरम गरम हिन में विधो आहे। इनखे असां हथ सां मिक्स न कंदासीं। पहिरियों असां ॾाढो गरम हूंदो आहे त खुरपीअ सां असां हिनखे मिक्स कयूं था। कंहिं बि तव्हां चमचे सां तव्हां मिक्स करे सघो था। हिकु करो मिक्स करे पोइ असां हिनखे हथ सां मिक्स कंदासीं। चङी तरह सां हिनखे मिक्स कंदासीं। ॾिसो असांजो तयारु थी वई आहे महादेव सूमर जी कुटी। हिनखे असां मिक्स कंदासीं। ड्राई फ्रूट विझंदासीं। इन में तव्हां कोई बि विझी सघो था जेको तव्हांखे पसंदि हुजे। असां बादामियूं ऐं पिस्ता असां विधा। ॾिसो असांजो तयारु थी चुको आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव, यादि कंदव, कमेंट कंदव, सब्सक्राइब कंदव। मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी आहे कुटी। हाणे ॿीहर मिलंदासीं कंहिं नई रेसिपीअ में। ख़ुदा हाफ़िज़।